चार यार प्यारा, चार यार प्यारा, वह वाह मोजिज़ा मुरसलवारा। अबू बकर सिद्दीक उमर उस्मान अली सुहारा। मुरसल मीर मुहम्मद खे आ चार यार प्यारा। गार जे अंदर अबू बकर खे नांग डंगियो हो कारी। कुछ वक्त अग में हिकड़े गायणी थोड़ो अकुल जी कमीअ जे करे कुछ ॻाल्हाई। उन चयो त नांग ॾिसी गार में शोर थो करे, महबूब गॾु थी पोइ नथो गौर करे। बहरहाल दुनिया में ये माहौल आहिनि, हर कंहिंजी पंहिंजी नज़रियो आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूर चइबी त उहो बि इन ॻाल्हि खे मञे चुको त गार जे अंदरि महबूबन करीमन सां अबू बकर सिद्दीक हो। तॾहिं त चई त नांग खे ॾिसी में शोर थो करे, माना इहा ॻाल्हि हुन मञी। इहा ॻाल्हि माण्हू आसानीअ सां सम्झी सघे थो। बाबा हे असां कंधरनि में वेठा आहियूं, असांखे तो बेगमा जी वञिणो आहे, राति जो 12 बजे उते असांजो को दोस्त ईंदो गाॾीअ ते लहंदो। हाणे 12 बजे मूंखे वञी हुनखे खणी अचिणो आहे। मां चवंदुमि त अकेलो वञा या ॿिए कंहिं साथीअ खे खणा। पोइ मां सोच कंदुमि त अकेलो वञा या ॿिए खे खणा। बाबा जेकॾहिं ॿिए खे खणंदुमि त कंहिं ख़ैर ख़्वाह खे खणंदुमि या दुश्मन खे खणंदुमि। सोचण जी ॻाल्हि आहे, ख़ैर ख़्वाह खे खणबो। पोइ मां हुनखे जवाब में चयो त मूंखे तोसां ॿियो कोई बि एतिराज़ कोन्हे, पर इहा ॻाल्हि ज़रूरु आहे तूं महबूब मुहम्मद करीम जे सोच ते हमिलो कयो आहे। हितां जो एसएचओ साहब पाण सां पुलिस वारा उहे रखंदो जेके एसएचओ साहब खे सच ॿुधाइनि। ईअं न त एसएचओ साहब चए त फलाणे ॻोठ ते छापो हणंदासीं, वरी अगहि चोरनि खे चई छॾनि त अचेव तूं साहब तंहिंजे करे भॼी वञो। अहिड़ा एसएचओ न खणंदो पाण वटि सिपाही, उहे चवंदो जेके मूंसां साथी सचा हुजनि। इहा एसएचओ जी चवंदो त मां पंहिंजे इलाइक़े में अमुन करायां। एसएसपी साहब उहे सूबेदार रखंदो त मुंहिंजे ज़िले में अमुन हुजे, जिन ते एतमाद हूंदो। हे महबूब मुहम्मद करीम जो एतमाद आहे, महबूब मुहम्मद करीम जी सोच आहे त मके वारियूं अमानतूं माण्हुनि जूं घर जो भाती संभाले उहो सोणो अली उल मुर्तदा पंहिंजे बिस्तरे ते सुम्हण जो हुकुम फरमायूं, पंहिंजी चादर इनायत फरमायूं त हीअ साई चादर वेढ़े करे सुम्ही पओ त माण्हू सम्झनि त महबूब मुहम्मद सुम्ही पिया, पर आहे सोणो अली उल मुर्तदा। सोणो अली उल मुर्तदा तो चए अहिड़ो सुकून मूंखे ज़िंदगीअ में कॾहिं नसीब न थियो जेको मुस्तफ़ा जे बिस्तरे में हिजरत वारी राति थियो। अहिड़ो रहमत ऐं बरकत वारो बिस्तरो जो मां अलीअ जो नेण नेण ठरी पिया। ओड़े अबू बकर सिद्दीक तो चए त मूंखे अहिड़ो कॾहिं मौक़ो दीदार जो नसीब न हो जेको गार में महबूब मुंहिंजे झोल में हो, मां पे दीदार जा मज़ा वरता। बहरहाल महबूब मुहम्मद करीम हुन शइ जे लाइ सोणे अली उल मुर्तदा खे वधीक सम्झो। इहा महबूब मुहम्मद करीम जी सोच ही पंध जे लाइ सफ़र जे लाइ सोणे अबू बकर खे सम्झी करे वठी हलिया। इहा महबूब मुहम्मद करीम जी सोच ही। हूअ सोच बि भली त हीअ सोच बि भली। जे हूअ सोच ते एतिराज़ न आहे त हिन सोच ते छो, हीअ त ख़तरनाक सोच त हीअ हो। तंहिंजे करे इन खां थोरो एहतियात कजे। जेको माण्हू चवे न अबू बकर सिद्दीक जे लाइ कुझु गार जे लाइ, उहो माण्हू थोरो सोचे त महबूब मुहम्मद करीम सोचे सम्झी पंहिंजे सम्झ सां अबू बकर खे साथी बणायो। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला शल सम्झ अता फरमाए। मौलाना चांडियो साहब छा थो चए कि गार जे अंदरि अबू बकर खे नांग डंगियो हो कारी। ज़हर उन्हीअ में असर कयो हो, वेठो हंजूं हारे। गोद संदस में नबी सुतल हो, रात जे वगड़े धारे। अख जे गोढ़न पाक नबीअ खे निंड मां छॾियो थारे। लिबलाइण सां दर्द दफ़े थियो, लिबलाइण सां दर्द दफ़े थियो, रहया कोन मुझारा। मुरसल मीर मुहम्मद खे आ चार यार प्यारा। मीर उमर का दुआ घुरियाऊं, झट कबूल में आई। साईं जन जंहिं जाइ ते वेठा त कहीं अचे तकड़ तकड़ में अचे। साईं जन ॾाढो अर्ज़ु कयो त साईं ॿाहिरों मूंखे परे खां नज़र अचे थो, उमर थो अचे, तलवार हथ में अथसि, खुलियल म्याण में न अथसि, तलवार उघाड़ी कयूं सिधो हेॾे थो अचे। हज़रत सैयदना अमीर हमज़ा साईं उथी पियो। हज़रत अमीर हमज़ा साईं चयो त छॾियो छॾियो, कोई अॻु न ॾेसि, जे इन जो इरादो चङो आहे त ठीकु आहे, न त इहा ई तलवार उमर जे गर्दन ते हलंदी। हज़रत अमीर हमज़ा साईं बि मज़बूत थी बीह रहिया पासो ॾेई करे। इमाम अलंबिया मुरकी पिया, पाण फरमायो त अॼु इन जो रस्तो न रोकियो, मां अल्लाह खां इन जे लाइ दुआ घुरी आहे। अॼु इंशाअल्लाह इहो आयो आहे न वञण जे करे, अब आयो आहे न वञण जे करे। हाय हाय
अल्लाह को दुआ है अल्लाह ताला सला उन्हनि जे नक्श कदम ते हलण जी तौफीक अदा फरमाए। ते मीर उमर कां दुआ घुरियाऊं झट कबूल में आई, कलमो पढ़ंदे मोमिन थी वियो थी वई संदस सणाई। उमर आणे अर्ज कयो हो वक्त नमाज जा आई, उमर अॻियां मुरसल सूदो बैत में आणे पढ़ाई। काफिर मुशरिक मारू खाई लिका वञी घर बारा, मुरसल मीर मुहम्मद के आ चारई यार प्यारा। मुरसल हिक ॾींहुं सुतो पियो हो जाॻियो पेहू जानी, रान मथां जो लटो लही वियो थी वई हुई उरयानी। अबू बकर फारूक अली ॿिया शान वारा लासानी, मजलिस में मौजूद हुया पर रान हुई निगरानी। रान ढकियऊं उस्मान अचण सां, रान ढकियऊं उस्मान अचण सां दोस्त हया व हज़ारा। मुरसल मीर मुहम्मद के आ चारई यार प्यारा। खैबर जे ॾींहुं अखियूं थी पयूं हैदर जूं तंहिं वेरे, सूर अखियुनि जे साणो कयो हो हैदर खे तंहिं भेरे। सॼे सजण खे लिब विधाऊं सूर कढियाऊं सेरे, महशर में शलमीर मुहम्मद मेहर नज़र जी फेरे। फतह अली क्यों खैबर किलो, फतह अली क्यों खैबर किलो मरहब के प्या मारा। मुरसल मीर मुहम्मद के हा चारई यार प्यारा। रिवायत में ईंदो आहे त हिकिड़ो साहबी सुवारो पंहिंजे पीउ खां पुछे, अचो थोड़े ॿुधण जहिड़ी ॻाल्हि आहे, बस मां बि ख़तम थो कयां न, हीअ ॻाल्हि ॿुधण जहिड़ी। पंहिंजे पीउ खे चईंदा बाबा हाणे ताज़ो ताज़ो सियारो गुज़रियो, मां सोने अली उल मुर्तज़ा खे ॾिठुमि त सियारे में सॼड़ा कपिड़ा ईअं लिंगो चादर वेड़ी करे वो निकिरी पिया पवनि। भला वरी हाणे उन्हारो शुरू थी आहे त सोने अली उल मुर्तज़ा खे वॾी थुली चादर वेड़ी पई आहे जिस्म ते। भला बाबा सियारो या गर्मी सोने अलीअ खे न लॻंदी आहे छा? पीउ खां पुछा कई, इहा बाबा पुछा कंदो सोने हैदर करार को चयो साहबी सुवारे त इहा ॻाल्हि भली आहे मां पुछां। सोने साहबी सुवारे सोने अली उल मुर्तज़ा खे चयो त मुंहिंजे पुट मूंखां ही सुवाल कयो आहे, इन जो तव्हां वटि को जवाबु? सोनो हैदर करार मुरकी पिया, सोनो अली उल मुर्तज़ा मुरकी पिया। पाण फरमाईंदो तो ख़बर आहे त खैबर वारे ॾिहाड़े ते मुंहिंजूं अखियुनि में सूरो दर्द उथलाऊं। हा पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो लुआब मुंहिंजे अखियुनि में विधो बि हुयो, अखियुनि ते लातो बि हुयो। पोइ सोनो हैदर करार तो फरमाए त उन ॾींहं खां वठी मां अलीअ खे न गर्मी तंग कंदी आहे न सर्दी तंग कंदी आहे। चे खैबर जे ॾींहुं अखियूं थी पयूं हैदर जो तंहिं वेरे, सूर अखियुनि जे साणो कयो हो हैदर खे तंहिं भेरे। सॼे सजण खे लिब विधाऊं सूर कढियाऊं सेरे, महशर में शलमीर मुहम्मद मेहर नज़र जी फेरे। फतह अली क्यों खैबर किलो मरहब के प्या मारा, मुरसल मीर मुहम्मद के आ चारई यार प्यारा। चांड्या कर तू मदह मुहम्मद हमद खुदा जा हर हर, लख लख भेरा शुक्र खुदा जा वाह वाह मिली व्या गोहर। सब सहाब मुहम्मद जा रोशन तारा रहबर, दुनिया थे कुर्बान उन्हनि तां सबई दोस्त दिलावर। अब्द समूरा यार सहाबी, अब्द समूरा यार सहाबी उम्मत जा ओजारा। मुरसल मीर मुहम्मद के आ चारई यार प्यारा।